नमस्ते मुंहिंजा दोस्तो, अॼु जे हिन अंजुमन में, अॼु जे हिन गॾिजाणीअ में तव्हां सभिनी नाज़रीन जो तहे दिल सां सहयोग फाउंडेशन ऐं बम्बई दूरदर्शन जे तरफ़ां हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा साथियो, सदियुनि खां सिंध इल्म, अदब, सक़ाफ़त, लोक गीत ऐं लोक संगीत में अवल पे रही आहे। असांजा सिंधी भाउरनि बि मौसीक़ीअ जे मैदान में तमामु घणी रुचि पे वरिती आहे। मुंहिंजा दोस्तो, उन जी सिंध जी जेका चीकी मिटी आहे, उन मां बि असांखे पंहिंजी सिंधी मौसीक़ीअ जी हमेशह महक पे महसूस थी आहे। ऐं शायदि इहो ई सबबु हो त जॾहिं ईरान सिंध खे फ़तेह कयो ऐं ईरान सां सिंध खे मिलाए छॾियो, उन वक़्तु हुन जी सोन चांदीअ जे तरफ़ एतिरो ध्यानु न वियो, पर जेको मौसीक़ीअ जो असां वटि खज़ानो हुयो, जेको गीत ऐं संगीत जो असां वटि खज़ानो हो, जेको सरमायो हो, जेको ज़ख़ीरो हो, उन तरफ़ हू मुतासिर थिया। इन करे हुन सोन ऐं चांदीअ खे छॾे असांजे गायकनि, असांजे गीतकारनि, असांजे संगीतकारनि खे ईरान में घुरायो ऐं ईरान जे तइलीमी इदारनि में उहा पंहिंजे ॿारनि जे लाइ हिकु शिक्षा जो साधन मैसर कयो। मुंहिंजा दोस्तो, पार्टीशन जो वक़्तु हो। पार्टीशन में सिंधियुनि जॾहिं लॾ पनाड़ करे हिंदुस्तान जे हिन ज़मीन ते पेर रखियो, त हुननि हिंद जी धरतीअ खे बि सिंध वांगुरु साॻी कुर्ब सां ऐं साॻी मोहबत सां पूॼा कयो। मुंहिंजा दोस्तो, हुननि पंहिंजे मोहबत जो हिते ॿिज छटियो ऐं पंहिंजे रोटी रोज़ीअ लाइ अलॻि अलॻि हुननि पंहिंजा कार्य शुरू कया। किन मौसीक़ीअ खे पंहिंजो रोज़गार बणायो, किन कारखाना खोलिया, किन अस्पतालूं खोलियूं, किन कॉलेजिस खोलिया। हर खेत्र में हुननि पंहिंजो पाण मोकियो ऐं पंहिंजे पाण लाइ हिकु जीवन जो साधन मैसर कयो। मुंहिंजा दोस्तो, 60 साल 65 साल जेको आज़ादी खां पोइ असीं पोइते नज़र फेरायूं था, त उन्हनि फैमिलीज़ में असांखे हिकु परिवार जो नालो ज़हन में जल्द तरी अचे थो ऐं उहो आहे तोराणी परिवार। मुंहिंजा दोस्तो, हिननि मौसीक़ीअ जे मैदान में उन फ़रूक जे टाइम खां वठी करे उन पेचरे ते, उन राह ते हलंदे न सिर्फ़ हिंदी संगीत, पर उन सां गॾु उन्हनि सिंधी संगीत खे कॾहिं न विसारियो। त अॼु उन्हनि जा फर्ज़ंद, उन्हनि जा केको श्री रमेश तोराणी साहिबु अॼु असांजे विच में आहे ऐं हिननि उन संगीत जी जेका हिननि जे पिता साहिबु शुरू कयो हो, उहा कंपनी उनखे अॻियां वधाईंदे ऐं फिल्म इंडस्ट्रीअ में बि हिकु मज़बूत पेर खोड़ियो। हिननि जे अचण सां हिननि पंहिंजी कामयाबीअ जो मंज़िलियूं तय कयूं, ॿिन्ही भाउरनि कुमार तोराणी ऐं रमेश तोराणी। मुंहिंजा दोस्तो, जेको सफ़र बाक़ी प्रोड्यूसर्स सालनि में तय न करे सघिया, हिननि उहे कामयाबीअ जो मंज़िलियूं छलांगू लॻाए करे तय कयूं, हिकु पंहिंजो अलॻि सां मुक़ाम क़ाइमु कयो। अॼु असांखे ख़ुशी आहे त अहिड़ो भाउ रमेश तोराणी, जंहिंखे अॼु ताईं बि सिंधियत लाइ सिदक आहे, उहो असांजे विच में आहे। असीं हुनजो स्वागत कयूं था। मिस्टर रमेश जी, तव्हांजो स्वागत आहे। जीअं त संगीत जी ॻाल्हि निकिती आहे, त मां उन संगीत जे दौर जे बारे में तव्हां खां ॼाणणु चाहींदुसि, असांजा दर्शक बि ॼाणणु चाहींदा। त हिकु जेके असांजा वॾा ॿुधाइनि था, जॾहिं असीं रंधिणे में चौके में वेही करे रसोई खाईंदा हुआसीं, त असांजूं लेडीज़ जॾहिं ढोढो पचाईंदियूं हुयूं या फुल्को वेलींदियूं हुयूं, त उन्हनि जी चूड़नि जी खनखनाहट जेका हुई, उहा रसोई खाइण वक़्तु असांखे म्यूज़िक जो, हिकिड़ो संगीत जो कमु कंदी हुई। ऐं अॼु उहो ई संगीत वधी वञी 5 स्टार होटलुनि में हिकु धूम धड़ाके वारो संगीत थी वियो आहे। इहो सॼो लंबो सफ़र, इन बारे में थोरी रोशनी जेकॾहिं तव्हां विझंदा त असांजा दर्शक तमामु सुठो फील। असां 81 में इन लाइन में आयासीं। असांजो पहिरीं 77 78 में असांजो 75 खां वठी जी दुकानु हूंदो हो, जंहिंमें असां HMV ऐं म्यूज़िक इंडिया 2 कंपनियूं हूंदियूं हुन टाइम ते, म्यूज़िक ख़ाली रिकॉर्ड ठाहींदियूं हुयूं। त असां हुननि जा नंबर 1 होलसेल डिस्ट्रीब्यूटर थी वियासीं फॉर द वेस्टर्न इंडिया रीजन, जंहिंमें महाराष्ट्र, गुजरात ऐं पार्ट ऑफ MP बि ईंदो आहे। त उते जा असां नंबर 1 डिस्ट्रीब्यूटर हुआसीं। त असां ईअं सोचियोसीं त असां हिकु पंहिंजी रीजनल कंपनी खोलियूं ऐं ईअं कुझु कयूं कि जंहिंमें असां उन टाइम ते कैसेट नई शुरू पे थी, कैसेट जो नओं दौर शुरू पे थियो। हा, LP रिकॉर्ड ॿाहिरि पे विया। त उन टाइम ते असां पहिरियों प्रोग्राम जेको असां पंहिंजी कंपनी में रिकॉर्ड कयोसीं, उहो हो आज़ाद सूफ़ी जा कलाम हुआ एंड उनमें भॼन बि हुआ, माता जो उराणो बि। उहो असांजी फर्स्ट कैसेट जेका असां पंहिंजी लाइफ में ठाही टिप्स कंपनी जी, उहा हुई। उनजो असां रिकॉर्डिंग कईसीं 81 में। 81 में ई लॉन्च थी। ऐं सेकेंड असांखे बि अनूप जलोटा जी सत्यनारायण जी कथा कईसीं, उहा सत्यनारायण हिंदी में हुई। उहा हिंदी में हुई। त ईअं असां शुरूआत कईसीं पंहिंजी हिंदी, सिंधी, मराठी
ऐं ईअं रीजनल लैंग्वेजिस में कंदे कंदे अराउंड 88 86 87 ताईं इहा कंपनी तव्हांजे पिता साहिब शुरू कई? न, असां शुरू कई हुई, मूं ऐं मुंहिंजे भाउ शुरू कई हुई। असांजो दुकानु हूंदो हो, उन में असांजो लेमिंगटन रोड ते जय हिंद इलेक्ट्रॉनिक्स जे नाले सां, ऐं पोइ पंचम इलेक्ट्रॉनिक्स ॿियो दुकानु बि हो लेमिंगटन रोड ते। त उन खां पोइ असां हीअ पंहिंजी कंपनी शुरू कईसीं ऐं उन में ईअं ॾिठोसीं कि असां रीजनल करे 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 पोइ असां हिकु ॾींहुं हिंदी में थोरो वधीक ध्यानु ॾिनोसीं, हिंदी जा कुझु बेसिक प्रोग्राम्स कयासीं, त उहे ॾाढा हलिया असांजा दिल्ली में। त असांखे लॻो त नॉर्थ मार्केट इज़ ऑल्सो वेरी बिग, ॾाढो वॾो मार्केट आहे नॉर्थ। बराबरि आहे। त उन हिसाब सां धीरे धीरे उन वक़्तु सोचियोसीं त असां छो न फिल्मुनि जो बि ऑडियो राइट्स वठूं, फिल्मुनि जो संगीत असां वठूं, ऐं उहो स्टार्ट कयोसीं 88 खां, एंड 89 में 90 में रिलीज़ थियणु शुरू थियो असांजूं पिक्चरूं। इनिशियल स्टेजिस में काफ़ी तकलीफ़ूं आयूं, जेके पिक्चरूं वरितियूंसीं उन्हनि जी म्यूज़िक न हली, त पर असांखे पहिरीं असांजी ब्लॉकबस्टर लॻी हुई जेका असां वरिती। पर इहो टिप्स इंडस्ट्री जे अंडर में ई पहिरीं टिप्स जी इंडस्ट्री आहे। इहो टिप्स नालो कंहिं ॾिनो तव्हांखे? टिप्स असां सोचियोसीं जॾहिं म्यूज़िक कंपनी खोलणी आहे त महाराज खां, जीअं असांखे ख़बर आहे सभु सिंधी महाराज खां भई असांजे ॿुधायो नालो जेको लेटर ॾे, जंहिं लेटर ते असां ठाहियूं था उहो शुभ थिए, त चई ट ते कढो। त असांखे ट ते असां 8-10 ॼणनि सां सलाह कई, त कुझु आया नाला आया ट ते, त असां सभिनी खां सुठो नालो टिप्स लॻो, त असां उहो करे वरितोसीं। पर पोइ जीअं जीअं असां सिंगर्स खे लॉन्च कंदा वियासीं, नवां सिंगर्स खे लॉन्च कंदा वियासीं, त हिकिड़े ॾींहुं ईअं ई सुबुह जो मुंहिंजे मन में अची वियो त टिप्स खे फुल फॉर्म ॾियणु खपे। त असां हुन टाइम ते त नालो ईअं ई रखी छॾियो, पर इन जो अगरि केरु पुछे कि टिप्स जो फुल फॉर्म छा, त मुंहिंजे कुदरती आहे कि दिमाग़ में अची वियो कि टू इंट्रोड्यूस प्रॉमिसिंग सिंगर्स। क्या बात है। त उहो अची वियो, मुंहिंजो कंपनी जो लोगो बि ठही वियो ऐं फुल नालो बि मूंखे मिली वियो, त असांजो शॉर्ट फॉर्म बि थी वियो। त उहो असां जाम सिंगर्स लॉन्च कया आहिनि इंडस्ट्री में। ऐं उनखां पोइ असां जॾहिं फिल्मुनि में वियासीं, असां चार पंज असांजूं सुपरहिट म्यूज़िक में जॾहिं पिक्चरूं थियूं, त असां 94-95 खां फिल्मुनि में फिल्म प्रोडक्शन बि शुरू कई। फिल्म कहिड़ी हुई तव्हांजी? असां पहिरीं फिल्म ठाही हुई राजा हिंदुस्तानी। अच्छा, तव्हांजी ठाहियल? न संगीत जे ख्याल खां। न, असां पहिरीं 3-4 पिक्चरूं असां जॉइंट वेंचर कया, जेके प्रोड्यूसर हुआ ऑलरेडी इंडस्ट्री में, उन्हनि सां असां जॉइंट वेंचर्स कयासीं। राजा हिंदुस्तानी हुई, बेकाबू हुई, अच्छा, ऐं हक़ीक़त हुई हिकु पिक्चर। असां पहिरियों सेटअप ठाहियोसीं कूली नंबर 1 वाशूअ सां। वाशू बागनानी असांजो दोस्त आहे, उनखे पिक्चर ठाहिण जो शौक़ु हो, असांखे बि ठाहिणी हुई पिक्चर। त असां हुन चयो छो न असां गॾिजी कुझु कयूं, त मुंहिंजो ठीकु आहे, मां सेटअप मां ठाहियां थो, पर कमु तोखे करिणो पवंदो आहे आशुतोष। हा, मां कंदुसि, नो प्रॉब्लम। त असां उहा पिक्चर ठाहीसीं, ऐं उनखां पोइ असां पंहिंजी इंडिविजुअल सोलो पिक्चर ठाहीसीं औज़ार, जंहिंमें सलमान खान हो। सलमान खान, संजय कपूर ऐं शिल्पा शेट्टी हुआ। उनखां पोइ घणी पिक्चरूं ठाहियूं, जब प्यार किसी से होता है। पहिरीं म्यूज़िक जी शुरूआति कहिड़ी पिक्चर खां कई? बिग फिल्म जेका असांजी सुपरहिट थी उहा हुई पत्थर के फूल। हा, लकीली हुन में बि सलमान खान हो, त उहो असांजो हिकिड़ो इन करे तमामु सुठो रिलेशन आहे सलमान सां। पत्थर के फूल, फूल और कांटे, यलगार, खुदा गवार, पोइ त जाम आहियूं, दिल, बरसात। अॼुकल्ह त संगीत बि वॾो हिकिड़ो हिसो रखे थो फिल्म में कमाईअ जो। संगीत बि काफ़ी हमेशह खां आहे उहो। जॾहिं खां हिंदी फिल्म इंडस्ट्री आहे तॾहिं खां संगीत आहे। अॼु तव्हां ॾिसंदा, अगरि तंहिं टाइम ते मदर इंडिया या रतन या अहिड़ियूं जेके पिक्चरूं आयूं हुयूं, उन्हनि जो म्यूज़िक एतिरो हिट थींदो कि माण्हू पिक्चर बार बार ॾिसंदा हुआ। त उहो हिकु टाइम अहिड़ो हो जंहिं टाइम ते ईअं हो कि म्यूज़िक जे करे पिक्चरूं हलंदियूं हुयूं। अॼु उहो ई आहे, त म्यूज़िक हमेशह प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल इन बॉलीवुड। सिर्फ़ु अॻे हाणे में फ़र्क़ु इहो आहे त उन वक़्तु सॉफ्ट म्यूज़िक हो, उहो सफ़र कीअं? हाणे तव्हांखे छा फील थो थिए त अॻियो म्यूज़िक राइट? ॾिसो, हमेशह 10 सालनि 20 सालनि खां पोइ जेको पुराणो म्यूज़िक लॻंदो आहे, तव्हांखे लॻंदो आहे तमामु सुठो म्यूज़िक हो। अच्छा, जीअं ईअं लॻंदो आहे कि यार 90s में तमामु सुठो म्यूज़िक आयो हो, राजा हिंदुस्तानी हुजे, दिल हुजे, बरसात हुजे, खलनायक हुजे, यू नो। त उहो हमेशह ईअं थींदो आहे। ऐं पर छा आहे, असांखे जॾहिं अॼु जी असां म्यूज़िक ठाहियूं था, अॼु जी पिक्चर ठाहियूं था, अॼु यंगस्टर्स खे टारगेट कयूं था, त असांखे अॼु जे दौर जी ध्यान में रखिणो पवंदी आहे। टेस्ट हुजे, उन्हनि खे छा वणे थो अॼुकल्ह, छा उन्हनि खे अट्रैक्ट कंदो, त उन हिसाब सां म्यूज़िक हमेशह चेंज थींदो। ॻाल्हि कढी त तव्हां घणनि ई कलाकारनि खे चांस ॾिनी आहे प्लेबैक सिंगिंग जे लाइ, त कहिड़ा कलाकार जेके अॼु कंहिं मुक़ाम ते पहुता आहिनि? घणेई पहुता। असां सोनू निगम खे फिल्म लाइन में ॻाल्हायोसीं पहिरियों दफ़ो। पहिरियों फिल्मुनि में, वॾियुनि फिल्मुनि में उनखे असां ॻाल्हाइणु शुरू कयोसीं। असांजा हुन टाइम ते सिंगर हुआ कुमार शानू खे भले असां लॉन्च न कयोसीं, पर हुन सां जाम पिक्चरुनि में ॻाल्हायोसीं। सुठी चांस कुमार शानू आहे, अलका याग्निक आहे, अहिड़ा घणेई सिंगर जेके अॼु तमामु सुठियुनि मुक़ामनि ते आहिनि, सुठी पोज़ीशन ते आहिनि।
ऐं उनखां सवाइ असां जीअं एक्टर लॉन्च कयासीं, शाहिद कपूर खे असां लॉन्च कयो, अच्छा पहिरीं फिल्म पहिरीं फिल्म हुनखे असां ॾिनी हुई। अमृता राव खे असां लॉन्च कयो। डायरेक्टर असां लॉन्च कया जेको मिलियल लूथरिया डायरेक्टर, जंहिंजी पिक्चर हाणे तव्हां ॾिठी वंस अपॉन अ टाइम इन मुंबई, उन तव्हांजी कहिड़ी फिल्म कई? असांजी पहिरीं पिक्चर हुन कई हुई कच्चे धागे। कच्चे धागे। त ईअं सोहेल खान खे, हा सोहेल खान खे असां लॉन्च कयोसीं औज़ार में। त ईअं घणी सुठा टैलेंट असां, प्रीति जिंटा खे असां लॉन्च कयोसीं सोल्जर ऐं क्या कहना में। अच्छा पहिरीं हा पहिरीं उहो वॾी हीरोइन थी, तमामु वॾी हीरोइन आहे, त कंहिं सुठे मुक़ाम ते पहुती। त ईअं उन्हनि जो बाक़ी अॻियां नसीब आहे। प्लेबैक सिंगिंग में कंहिं सिंधी कलाकार खे बि तव्हां चांस ॾिनी? सिंधी माना सिंधी गीतनि जे लाइ, न के नॉन सिंधी? न, सिंधी गीत तव्हांखे एतिरो मां चई सघां थो त जेतिरा बि सिंधी गीत आहिनि, जेके बि आहिनि, माना तव्हांजा लाॾा, कलाम, भगत हुजे, चौंकी हुजे, राम पंजवाणी जी, सभु मूं वटि आहे। सिंधी म्यूज़िक जेतिरो बि ठहियो आहे, तव्हां उन्हनि खे सपोर्ट कंदा? हा, मां जाम सिंधी, वग़ैरह मूं 8-10 सालनि में जाम सिंधी कयो, सिंधी म्यूज़िक जाम ठाही आहे, ऐं उहा सभु मूं वटि ई आहे अॼु ताईं आहे। भगवती नावाणी, कमला केसवाणी, ऐं जॾहिं भगवती नावाणी जी अनटाइमली डेथ थी वई, आई थिंक शी वॉज टू यंग, मूंखे डेफिनेटली हो इहा की हीअ एतिरी वॾी सिंगर हुई भगवंती नावाणी कि उहा हिंदी पिक्चरुनि में ॾाढो वॾी सक्सेस पाए आहे। अगरि पर असांजो उन वक़्तु ज़रियो कान हो हिंदी सिनेमा, वास्तो कान घटि हो। जॾहिं मुंहिंजी वास्तो पियो त तेसिताईं उहा ऑलरेडी हिन दुनिया में कान हुई। पर मूंखे जॾहिं ॾिठो, जॾहिं हुनजी अॼु मूंखे लॻे थो 5-6 कैसेट असां कयूं हुयूं भगवंती नावाणी जो, पर उनखां पोइ जेके उहो लाॾा ॻाईंदी हुई शादियुनि में, जेके रिकॉर्ड न थिया हुआ, त उहे मूं मिस्टर गोविंद माली खे रिक्वेस्ट करे उन टाइम ते चयो कि तव्हां प्लीज़ ही कमला केसवाणी, उनखां पोइ बेस्ट आवाज़ उहा ई हुई, त उन्हनि सां उन्हनि जो करे तव्हां हिन जो प्लीज़ तव्हां रिकॉर्ड करे छॾियो, न त ही त म्यूज़िक ई ख़तमु थी वेंदो सिंधी। त कॾहिं कंहिं वटि हूंदो ई कोन त जेके लाॾा ॻाया हुए, त उन्हनि उहो असां 7-8 कैसेट कमला केसवाणी जूं सभु रिकॉर्ड कयूंसीं। उहे सभु राइट्स आहिनि, उहे सभु अॼु हाणे असां वटि अवेलेबल आहिनि। उहे सभु जेके सिंधी रेडियो आहे नेट ते, उन में आहे, प्लस iTunes ते असां अवेलेबल कयूं पिया, यूट्यूब ते अवेलेबल कयूं पिया, त माना जंहिंखे बि एक्सेस खपे अॼु सिंधी म्यूज़िक ॿुधी सघे थो। मां उहो ई पियो पुछणु चाहियो त असां वटि सिंधियुनि जी इन खज़ाने खे संभालण वारा तमामु घटि आहिनि, ऐं तव्हां उन राह में काफ़ी कुझु करे रहिया आहियो। कमर्शियली त सिंधी संगीत मां तव्हां शायदि घटि कमायो हूंदो जेतिरो हिंदी। हा, उहो त ठीकु आहे, उहो असां ही कयोसीं कम्यूनिटी लाइ कयो हो। सिंधी करण जो उन टाइम ते मतिलबु ई इहो हूंदो हो कि भई पंहिंजे समाज लाइ, मुंहिंजो मेन इंटेंशन इहो हो कि इहा म्यूज़िक संभाले रखूं, एटलीस्ट हिन खां पोइ न ठहंदी आहे, हिन खां पोइ कॾहिं मिलंदी कोन। उन खां पोइ असां माना अॼु खां 20-25 सालनि खां पोइ जेको हाणे थियो, असांजी ईंदड़ पीढ़ी शायदि न ॻाईंदी बि न, पर जीअं तव्हां सिंधी समाज जे लाइ हिन संगीत जे फील्ड में एतिरी शेवाऊं ॾिनियूं आहिनि, एतिरो बारीकीअ सां हुनखे संभाले रखियो आहे, त तव्हां सोचो था कि सिंधी समाज लाइ असांखे सिंधी फिल्म बि ठाहिणु घुरिजे? सिंधी फिल्मूं ठहियूं आहिनि, 10-15 फिल्मूं ठहियूं आहिनि। लास्ट ईयर में हिकु पिक्चर ठही हुई, पर ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे कि हू सिंधी माण्हू न सिंधी फिल्म ॾिसनि नथा, हुननि खे DVD खपे, DVD ते उहो ॾिसणु प्रिफर था कनि, त उहो बि पायरेसी में ई अची थी वञे। त इन करे अगरि जीअं ॿियनि लैंग्वेज में ॾिसो, तव्हां हिकु मराठी पिक्चर लॻी आहे लास्ट मंथ, उन 30 करोड़ जो धंधो कयो आहे सिर्फ़ महाराष्ट्र में। स्टेट आहे महाराष्ट्र, न सिंधी त सोचो वर्ल्ड में आहिनि ऐं शाहूकार आहिनि। सिंधी सभु वेल ऑफ आहिनि। मूं अॼु ताईं सिंधी भिखारी भावना न रही आहे, भावना जज़्बो न रहियो आहे, जज़्बो न आहे सिंधियुनि में। मां अॼु ताईं हेतिरनि माण्हुनि सां गॾु आहियां लाइफ में, हेतिरनि हंधि वियो आहियां, हेतिरो ट्रैवल कयो आहे मूं अॼु ताईं सिंधी माण्हू खे कॾहिं बीख पिनंदे न ॾिठो आहे, कॾहिं मूं को भिखारी सिंधी न ॾिठो आहे, ऐं कॾहिं मूं को ईअं न ॾिठो आहे कि कंहिं अची मूंखां मदद घुरी हुजे, हा, त मूंखे न लॻो कॾहिं बि। त सिंधी समर्थ आहिनि सभु, मूंखे लॻे थो, पर उनखे पर छा आहे त असांखे अकेला असीं समर्थ आहियूं, पर जॾहिं गॾिजी अचूं था समाज लाइ कुझु करिणो आहे त पोइ करे माना हुन में पोइ त अॼु सिंधी फिल्म असीं इन करे नथा ठाहे सघूं छाकाणि त असांखे असांजो ऑडियंस जेको आहे बिखरियल आहे, ऑडियंस ॾिसण बि नथो चाहे। त छा इन नमूने हाणे जीअं हीअ पिक्चर आई रासलीला, रामलीला जेका बि हुई, जेका गोलियों की रासलीला वॉटएवर, उन सॼी मारवाड़ी सभ्यता ते पिक्चर ठाही आहे। छा अहिड़ो कुझु थी सघे थो फिल्म हिंदी हुजे, गुजराती या मारवाड़ी जेको, त छा अहिड़ो कुझु असांजी फिल्म नथी थी सघे त असांजी सिंधी सभ्यता, असांजी तहज़ीब, असांजूं रीतू रवाजूं, असांजी उथी वेठी, असांजो खाधो खुराक हिंदी फिल्मुनि में कंहिं नमूने आंदो वञे?
भले हिंदी फिल्म हुजे उहो त सभु ॾिसंदा। न छा आहे तव्हां ॾिसंदा न सिंधी ॾाढा कॉस्मोपॉलिटन आहिनि जिते बि वेंदा तव्हां। जीअं गुजरातियुनि जी हिकु कम्युनिटी आहे, हिकिड़ो सम्झो गुजरात आहे त Section आहे तव्हां अलॻि अगरि सूरत में वेंदा त उते अलॻि टाइप जा तव्हांखे मिलंदो कल्चर, तव्हां बड़ौदा में वेंदा तव्हांखे अलॻि टाइप जो कल्चर मिलंदो। त सिंधी पूरी वर्ल्ड में बिखरियल आहिनि, त न तव्हांखे कुझु स्पेसिफिक नथो मिले। असां जेको ओरिजिनल असां जंहिं तहज़ीब सां वास्तो रखूं था, सिंध जे धरती चवंदा सॼे दुनिया खे राह ॾेखारी आहे, उन जी जेका संस्कृति आहे उनखे असीं कंहिं नमूने अॻियां आणियूं जीअं असांजी यंगर जनरेशन खे ख़बर पवे। उन ते कंहिं स्टडी कान कया हुआ अञा ताईं। मूंखे लॻे थो हिकिड़ो असांजो डायरेक्टर आहे आशुतोष गोवारीकर, सॼी दुनिया खे ख़बर आहे। उहो हाणे हिकु पिक्चर ठाही आहे उन मोहन जो दड़ो ते, उन वटि उहा स्क्रिप्ट आहे त उहा उहो ठाहे पियो। आई थिंक विद इन अ ईयर और टू मोहन जे दड़े उन पूरी रिसर्च कया हुआ, उन ते पूरो रिसर्च कया हुआ उन, एंड इज़ अ वेरी गुड डायरेक्टर, सभिनी खे ख़बर आहे। उन लगान ठाही, खेले हम जी जान से ठाही, स्वदेश ठाही, त हाणे उहो इहा पिक्चर ठाहिण लाइ जोधा अकबर उन ठाही, त उनखे ॾाढी नॉलेज आहे। उन ते जाम डीप स्टडी कया हुआ ऐं उनजी पिक्चर जो नालो ई आहे मोहन जो दाड़ो। त उहो शायदि ठाहिण वारो आहे। आई थिंक 1.5-2 साल में उहा पिक्चर ईंदी। उनमें जेकॾहिं असांजे यंगस्टर्स खे ख़बर पवंदी कि असां हिन सभ्यता जा वारिस आहियूं त उनमें उहो फ़ख़ुरु महसूसु कंदा। उन लिहाज़ खां असांखे अॼु जे दौर में मीडिया इहा ई पावरफुल आहे, फिल्म्स या टीवीअ जी। तव्हां विच में मूंसां ॻाल्हि कढी कि बगो बैरिस्टर ते तव्हां जेकॾहिं टीवी सीरियल, त उहा टीवी सीरियल हिंदीअ में जेकॾहिं ठहंदी पर किथे न किथे सिंधी कैरेक्टर्स अची वेंदा। हा, मूंखे उहो लॻो उहो मां छाकाणि मां पढ़ियल आहियां सिंधी, मूंखे सिंधी पढ़णु लिखणु ईंदी आहे, त उहो बगो बैरिस्टर जा नावल अॼु न 20-25 साल पढ़िया हुआ, त मूंखे लॻो तमामु सुठियूं स्टोरीज़ आहिनि, तमामु सुठियूं क्राइम थ्रिलर्स, माना जेके केस कीअं सॉल्व कजे, जीअं लॉयर हो बगो बैरिस्टर जंहिंजो आई थिंक मिस्टर चंदूलाल जयसिंघानी लिखिया हुआ, त उहे उन्हनि तमामु सुठी तरह उनखे प्रेज़ेंट कयो। त उहा आई थिंक उन ते अगरि पिक्चरूं ठहनि। तव्हांजे पढ़ाई जी ॻाल्हि निकिती आहे त मां एडुकेशन जे बारे में वधीक ॼाणणु चाहींदुसि, त तव्हां जो प्राइमरी एजुकेशन किथे थियो ऐं ग्रेजुएशन वग़ैरह किथां कई? असांजो बॉम्बे में ई थियो, छाकाणि मुंबई में ई असां पैदा थियासीं, वॾा थियासीं। सिंध मॉडल स्कूल मां ऐं पोइ जय हिंद कॉलेज मां सेकेंड ईयर BA ते अरबी सिंधीअ में ई लिखंदा पढ़ंदा? हा, मूंखे अरबी सिंधी लिखणु पढ़णु ईंदी आहे। ऐं स्कूल बि तव्हांजो सिंध मॉडल? हा, एकदमि सिंधी, फुल सिंधी। हा, त तव्हां छा फील कयो था अॼु जी यंगर जनरेशन जेका चए थी त सिंधी खां कतरजी वई आहे, सिंधी अरबीअ खे? न, आई थिंक सिंधी सब्जेक्ट हुअणु खपे, सिंधी सब्जेक्ट खणणु खपे, हिकु सिंधी सब्जेक्ट लैंग्वेज जेको आहे उहो सिखणु खपे सभिनी खे, पर फुल सिंधी में वञणु ॾाढी तकलीफ़ आहे। ऐं मूंखे असांखे पर्सनली ॾाढी तकलीफ़ थी, छाकाणि असांजे फादर उन टाइम ते सभिनी सिंधियुनि लीडरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे ॿारनि खे विझी छॾियो सिंध मॉडल। हाणे तव्हांजा ॿार किथे पढ़ंदा आहिनि? मुंहिंजा ॿार त सभु पढ़ी आया लंडन वंडन में, जिते खपे पढ़ी आया। सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, थोरी घणी, हा, सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, हिंदी ॻाल्हाईंदा आहिनि। पर मां डेफिनेटली इहा सलाह ॾींदुसि माण्हुनि खे त पढ़ो अॼु जे हिसाब सां जेका रिक्वायरमेंट आहे, जंहिं हिसाब सां मीडिया आहे, देश आहे, कंट्री आहे, सर्विसिस आहे, बिज़नेस आहे, त उन में डेफिनेटली तव्हांखे इंग्लिश खपे। जेको इंग्लिश त खपे, फोर लैंग्वेज फार्मूला थी वई आहे, पर तव्हां सिंधी एज़ अ लैंग्वेज खणो, एज़ अ पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे इन खे करण लाइ लैंग्वेज करे उनखे सिखो ऐं उनजी डिटेल्स ॼाणो त वधीक सुठो थी। चलो, वरी मोटी अचूं था तव्हांजे फिल्म इंडस्ट्रीअ ते। तव्हांखे काफ़ी ढेर सारा अवार्ड्स मिलिया आहिनि, उन में के इम्पोर्टेंट अवार्ड्स जे बारे में? असां हिकु पिक्चर ठाही हुई द लीजेंड ऑफ भगत सिंह 2002 में, उन लाइ असांखे नेशनल अवार्ड मिलियो हो। भगत सिंह जे लाइफ ते उहा पिक्चर हुई, एंड उन में अजय देवगन खे बि नेशनल अवार्ड मिलियो, असांजे डायरेक्टर खे बि नेशनल अवार्ड मिलियो, त ऐं प्लस असांखे स्क्रीन अवार्ड मिलियो आहे, असांखे ज़ी अवार्ड मिलियो हिन साल रेस 2 लाइ। त असांखे ईअं सुठा जेके असां अॼु ताईं अराउंड 20 पिक्चरूं ठाहियूं आहिनि, ऐं टचवुड असां जूं 2 या 3 पिक्चरूं छॾे करे सभु पिक्चरुनि बॉक्स ऑफिस ते सुठो धंधो कयो आहे। असांखे कंहिंमें पैसे जो मतिलबु नुक़सानु कान पियो आहे। न, पाण अॻियां वधिया आहियो, सुठी ॻाल्हि आहे। त अवार्ड्स जो सिलसिलो बि चालू रहियो। सभ खां जेको महत्वपूर्ण सुवालु हींअर अचे थो त अॼु असां कहिड़े नमूने पंहिंजे यंगर जनरेशन में अवेयरनेस आणियूं त असीं सिंधी आहियूं, असांजी ॿोली सिंधी आहे, छा करणु घुरिजे? छाकाणि चारो तरफ़ हिन वक़्तु जेके नौजवान तबिको आहे उहो पाण खे सिंधी, पहिरीं त दौरो सिंधी सॾाईंदा ई न हुया, हाणे थोरो थोरो सुजाॻी अची वई आहे। न, आई थिंक नेट ते जेको शुरू थियो आहे हाणे, हिकिड़ो सिंधी रेडियो स्टेशन शुरू थी आहे, जंहिं ते 6 स्टेशन ईंदियूं आहिनि, 6 अलॻि अलॻि टाइप जा स्टेशन्स आहिनि।
त उहो हिकिड़ो सुठो इनिशिएटिव आहे। यूट्यूब ते सिंधी म्यूज़िक अचणु शुरू थी विया, असां पंहिंजो अपलोड कयूं पिया जेको बि असां वटि तव्हां वटि जेको खज़ानो आहे, असां वटि जेको बि आहे असां वटि, ऐं iTunes ते अचणु शुरू थी विया, उन ते बि असां कंदासीं। ॾिसो ऑनलाइन इज़ नाउ अ बिग थिंग इन एवरी अॼु जे दौर जी आहे, ऐं ऑनलाइन इंटरनेट ते तव्हांखे छा आहे वर्ल्ड सॼी कनेक्ट थी वञे, त आई थिंक उन ते ज़रूरु हिकिड़ी ॻाल्हि सुठी शुरू थी आहे ऐं उहा अॻियां वधंदी ऐं वधे पई धीरे धीरे। सिंधियत खे बचाइण लाइ ॿियो असांखे छा करणु घुरिजे? डेफिनेटली प्रोग्राम करणु खपनि, अगरि थी सघनि था त प्रोग्राम करणु खपनि। आई थिंक केतिरनि हंधि सिंधी जिते मेजॉरिटी सिंधीज़ आहिनि, जीअं उल्हासनगर आहे या जयपुर आहे, जोधपुर आहे, अजमेर आहे, जिते घणा सिंधी आहिनि, त उते थियनि पिया, इहे थींदियूं आहिनि, इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं उन लाइ ऐं असां मूंखे लॻे थो बॉम्बे में मुंबई में जाम अहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि, हर साल 10-15-20 प्रोग्राम्स त ज़रूरु थींदा ई आहिनि सिंधियुनि जा, त उहो हिकिड़ो वधे पियो, उन साइड वञूं पिया। असां वटि हिकिड़ी ॻाल्हि जी मूंखे लॻंदो आहे कि सिंधियुनि में थोरो आर्टिस्ट घटि आहिनि। मूंखे उहा ई ॻाल्हि लॻंदी आहे कि तंहिं टाइम ते असां वटि छा आहे, भगवंती नावाणी, राम पंजवाणी, कमला केसवानी, भगवान चावला, घणी हुआ, माना असां एतिरनि आर्टिस्टनि जूं, भगत घनश्याम हो, त जाम सिंधी कैसेट्स ऐं रिकॉर्ड्स कढिया हुआसीं असां, पर हाणे ॾाढा मूंखे आर्टिस्ट नज़र नथा अचनि सिंधी। उन जे लाइ कुझु सिंधी कलाकारनि खे हिमथाइण लाइ या उन्हनि नवनि कलाकारनि खे मैदान में आणण लाइ के वर्कशॉप्स वग़ैरह करणु घुरिजनि? न, आई थिंक सिंधियुनि जो हिकिड़ो हू थी वियो आहे न, सिंधी चोजे अॼु जे डेट, अॼु म्यूज़िक सिनेरियो ईअं थी वियो आहे कि सिर्फ़ु नेट ते थो म्यूज़िक हले, रेडियो ते थो म्यूज़िक हले, डिजिटल प्लेटफॉर्म ते थो म्यूज़िक हले। त जीअं पहिरीं कैसेट ऐं CD निकिरंदी हुई, उहो बंदि थी वई आहे। त हींअर CDs ऐं कैसेट जो ज़मानो कान्हे, त फिल्म्स वग़ैरह में जेके CDs वग़ैरह निकिरनि थियूं उहे न, उहे कान निकिरंदियूं आहिनि, हाणे तमामु घटि निकिरंदियूं आहिनि, ख़ाली 200, 500, 1000 निकिरंदियूं आहिनि कॉम्प्लीमेंट्री ॾियण लाइ। ओके, बाक़ी हींअर सॼो ऑनलाइन हली वियो आहे। त उन में राइट्स तव्हांखे मिलनि? हा, राइट्स असां वटि हूंदा आहिनि। उन मां बि साॻी इनकम ओतिरी कान्हे, उन मां ओतिरी इनकम कान्हे, म्यूज़िक जी इनकम हाणे घटी आहे उन हिसाब सां, पर रीच वधी आहे। अच्छा, माण्हुनि ताईं पहुच, माण्हुनि जो पहुच वधी आहे, त उहो पिक्चर खे हेल्प करे थो किथे। तव्हांजो के फिल्मूं आउट ऑफ इंडिया बि रिलीज़ थियूं आहिनि? हा, सभु पिक्चरूं वर्ल्ड वाइड रिलीज़ थींदियूं आहिनि, गॾु रिलीज़ थींदियूं आहिनि। उते तव्हांखे छा रिस्पॉन्स मिलियो? सुठो, तमामु सुठो रिस्पॉन्स मिलंदो आहे। जेका पिक्चर वॾी, जीअं रेस टू जहिड़ी असांजी पिक्चर, अराउंड असां उते ओवरसीज़ में 25 करोड़ जो ग्रॉस कयोसीं। ओके, त वॾी धंधो आहे। अॼुकल्ह हिकिड़ो नओं ट्रेंड बि हली पियो आहे, 100 करोड़ ब्रैकेट, 200 करोड़, 400 करोड़, इहो छा आहे? जस्ट पब्लिक कंफ्यूज थींदी आहे। उहो छा आहे, उन में छा आहे, उहो थींदो आहे कि पिक्चर इंडिया में केतिरो धंधो कयो, इंडिया में माना ऑल इंडिया में न, थिएट्रिकल धंधो केतिरो थियो। ही जेके तव्हां फिगर पढ़ंदा आहियो, जीअं असांजी रेस 102 करोड़ धंधो कयो इंडिया में, रिसेंटली चेन्नई एक्सप्रेस 217 करोड़ धंधो कयो, धूम 3 सिर्फ सिर्फ थिएट्रिकल, इंडिया थिएट्रिकल, नॉट ओवरसीज इंक्लूडेड। त उहो छा रातों रात माण्हू अची विया आहिनि या प्रिंट? मल्टीप्लेक्सिस जेतिरा वधीक खुलिया आहिनि, जीअं मल्टीप्लेक्सिस खुलंदा पिया वञनि हिंदुस्तान में, तीअं तीअं उनजो धंधो वधे पियो। ऐं उहो छा आहे, अॼुकल्ह ईअं थी वियो आहे न, तव्हां अगरि US में वेंदा, उनजे पॉपुलेशन जे हिसाब सां उते 25,000 स्क्रीन्स आहिनि। ओके, 35,000 स्क्रीन्स आहिनि, माना सम्झो ईअं उन्हनि जो पर कैपिटा रेशियो 1.5 लख माण्हुनि जे पुठियां हिकु स्क्रीन आहे। हिते असां वटि सिर्फ़ु 12,000 स्क्रीन आहिनि ऐं ऑल ओवर इंडिया, ऐं असांजो देश 120 करोड़ जो देश आहे, ऐं उन में 12,000 में बि असांजो 5.5 खां 6,000 स्क्रीन ख़ाली साउथ में पाण वधीक। हा, पाण साउथ में ई आहिनि वधीक, माना सॼे सोचो साउथ अगरि छॾे ॾियो त 6-7 हज़ार स्क्रीन आहिनि सॼे इंडिया में। त उहे वधनि पियूं, जीअं जीअं उहे वधनि पियूं तीअं तीअं उहो बिज़नेस वधे थी। तव्हां डिस्ट्रीब्यूशन जे लाइन में बि विया आहियो या? ॾिसो, असां पंहिंजूं पिक्चरूं पाण ई डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं। टोटल सिर्फ़ु पंहिंजो पिक्चर्स के ॿियनि जो पिक्चर्स? न, ॿियनि जो न, पंहिंजूं पिक्चरूं पाण कयो था पिया। उनखां अलावा संगीत जी ॻाल्हि थी, फिल्म प्रोडक्शन जी ॻाल्हि थी, तव्हांजो ब्रदर ऐं तव्हां प्रोडक्शन में कहिड़े कहिड़े डिपार्टमेंट में वधीक ध्यानु रखंदा आहियो? असां पहिरीं त सभिनी खां पहिरीं जॾहिं पिक्चर ठाहींदा आहियूं त पहिरीं स्टोरी स्क्रिप्ट ते ध्यानु ॾींदा आहियूं कि भई स्क्रिप्ट सही आहे, भई हा ठीकु आहे। तव्हांजी इन्वॉल्वमेंट वधीक कहिड़े डिपार्टमेंट? मुंहिंजी क्रिएटिव साइड वधीक आहे, इन्वॉल्वमेंट कुमार जी फाइनेंशियल साइड ऐं डिस्ट्रीब्यूशन साइड वधीक इन्वॉल्वमेंट, ऐं ही टेक्स केयर ऑफ द म्यूज़िक कंपनी ऑल्सो। म्यूज़िक ते जेको बि डिजिटल राइट्स खे उहो करिणो आहे, उन्हनि जी मार्केटिंग करणी आहे, उन्हनि जा चैनल्स सां उहो सभु उहा टीम उन जे अंडर आहे। तव्हां प्रोडक्शन साइड में? क्रिएटिव साइड जेके एक्टरनि सां ॻाल्हाइणो, ई करिणो, उहो सभु मुंहिंजो कमु आहे।
तव्हां कंहिं पंहिंजे इंडस्ट्री जे कंहिं अहिड़े उहिदे ते रहिया आहियो जीअं इम्पाव वग़ैरह जा ईअं मेंबर्स? मां जेका असांजी इंडियन फिल्म एंड टीवी प्रोड्यूसर काउंसिल आहे उनजो मां वाइस प्रेसिडेंट आहियां। अच्छा। त उहो मां जेके असांजा प्रॉब्लम्स ईंदा आहिनि असां सभु गॾिजी वेही डिस्कस कंदा आहियूं, सॉल्व कंदा आहियूं। जेको चङा असां कम्युनिटी पाण में ई आहियूं, त कुझु बि असांजो डिस्प्यूट बि थींदो आहे कंहिं आर्टिस्ट सां, कंहिं टेक्नीशियन सां, त उहो वेही करे सॉल्व ई कंदा सॉर्ट आहियूं। आउट थी वेंदा। हमेशह सरकारी सतह ते तव्हांखे इंडस्ट्रीअ खे काई मदद मिले थी? नथी मिले, उहो बिल्कुलु कान मिली आहे। असां हमेशह गवर्नमेंट खे रिप्रेज़ेंट कयो आहे थ्रू वेरियस प्लेटफॉर्म्स, विदर उहो फिक्की हुजे, CII हुजे, IMC हुजे, हर कंहिं जे थ्रू कयो आहे। तव्हांखे एतिरो ई थींदो कि असांखे इंडिया में शूटिंग करणु एतिरो डिफ़िकल्ट आहे, ऐं स्पेशली मुंबई में, एटलीस्ट मुंबई में शूटिंग करण लाइ तव्हांजे लाइ एतिरो महांगो आहे कि बैंकॉक इज़ चीपर देन शूटिंग इन इहा ई वजह आहे जो ॿाहिरि प्रोड्यूसरनि जी शूटिंग इन करे असां ॿाहिरि वेंदा आहियूं। ऐं हुतां जा कंट्रीज़ जा जेके बि आहिनि, माना जीअं ऑस्ट्रेलिया आहे, न्यूज़ीलैंड आहे, स्विट्ज़रलैंड आहे, लंडन आहे, फिजी आइलैंड्स आहे, उहे सभु ईंदा आहिनि हिते। मॉरिशस आहे, जीअं हाणे मॉरिशस हाणे असांखे 30% रिबेट ॾींदो आहे कि अच्छा, तव्हांजो जेके उते रेट्स आहिनि उन में तव्हांखे 30% तव्हांखे रिटर्न मिलंदो आहे। लंडन 25% रिटर्न ॾींदो आहे कि तव्हांजी पिक्चर जी जेका बजट हुजे असां ओतिरो तव्हांखे कॉम्पनसेट कंदासीं। ऐं उन्हनि सां उन्हनि जो टूरिज़म एतिरो वधियो आहे। नेचुरली जीअं असां की मूंखे यादि आहे असां पिक्चर ठाही हुई सोल्जर जी, त उते हिकु गाने में असांजे बॉबी देओल उन ब्रिज ते, सिडनी में जेका मेलबर्न ब्रिज, सिडनी ब्रिज आहे, उन ते हू वेही करे ड्रम थो वॼाए, त उन ब्रिज जो नालो सोल्जर ब्रिज पइजी वियो। असांजा उन 98-99 में एतिरा टूरिस्ट विया हुआ, एतिरो टूरिज़म वधियो हो उन कंट्री जो। सिडनी में एतिरा माण्हू विया हुआ ॾिसण। जीअं तव्हां स्विट्ज़रलैंड में वेंदा त हिकु लेक अथव, हुनजो नालो आहे यश चोपड़ा लेक। यश चोपड़ा जी मैक्सिमम हर टाइम उन लेक ते शूटिंग कंदा हुआ। त इन हर कंट्री अॼु जे डेट में असां वटि फिल्म मेकर्स वटि हर महीने 2 या 3 कंट्री ईंदा आहिनि जेके अची रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। ऐं प्लीज़ असां वटि अचो, तव्हांखे छा खपे, छा फैसिलिटी खपे, असां तव्हांखे ॾींदासीं। जेके फैसिलिटीज़ हिंदुस्तान में कोन, हिंदुस्तान में असां हाणे मिलिया आहियूं, मिनिस्ट्री सां मिलिया आहियूं। असां उन्हनि खे चयो एटलीस्ट असांखे हिकिड़ो 1 विंडो क्लियरेंस ॾियो। अॼु असांखे अगरि सम्झो ताजमहल में शूटिंग करणी आहे त तव्हांखे आर्कियोलॉजिकल सर्वे जी परमिशन खपे, तव्हांखे पुलिस जी परमिशन खपे, ट्रैफिक जी पुलिस खपे, सेंटर जी परमिशन खपे, आगरा गवर्नमेंट जी परमिशन खपे, म्यूनसिपालिटी जी परमिशन खपे। त इहे घणेई ॻाल्हियूं आहिनि जेके जिन जी परमिशन खपे। जीअं बॉम्बे में मुंबई में शूटिंग करण लाइ एतिरो तकलीफ़ आहे कि तव्हांखे मां ॿुधाए नथो सघां केतिरो माना उहो थी। मतिलबु हिंदुस्तान खां वधीक सहुलियतूं ॿाहिरि मिलनि थियूं, छाकाणि उन्हनि खे उहा बिज़नेस बि मिले थी पई। तव्हां सां घणेई ॻाल्हियूं थियूं, अञा दिलि ढापी न आहे सचपुच, पर वक़्तु कोताही ऐं वक़्तु इशारा करे रहियो आहे। सो अॼु जी मुलाक़ात रमेश जी अॼु हिते ख़तमु था कयूं। वरी ॿीहर ज़रूरु मिलंदासीं।